नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज मोहम्मद ताशफीन आलम जी सदारत हेठ ज़िले जे ADP प्रोग्राम तहत तरक्याती स्कीमुनि जो जाइज़ो वठण लाइ हिकु इजलास थियो। इजलास में XCN बिल्डिंग्स इल्मुद्दीन डाहिरी, XCN एजुकेशन वर्क्स अब्दुल मजीद मेमन, XCN हाईवेज डिवीजन मसरूर अहमद, XCN पब्लिक हेल्थ ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर मौजूद आहे। डिप्टी कमिश्नर सभिनी XCN खां ज़िले में ADP प्रोग्राम तहत हलंदड़ स्कीमुनि बाबति ॼाण वरिती। डिप्टी कमिश्नर हिदायत कई त जिन स्कीमुनि ते तरक्याती कमु जारी आहे उते कम खे तेज़ कयो वञे ऐं कम जे मयार में कंहिं बि क़िस्म जी कोताही हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी। हुन वधीक चयो त जेकी स्कीमूं पुराणियूं आहिनि उन्हनि खे रिवाइज़ करायो वञे त जीअं ज़िले में तालीम, सिहत, पीअण जे साफ़ पानी जी फराहमी ऐं गंदे पाणीअ जी निकासी जी स्कीमुनि खे जल्द खां जल्द मुकमल करायो वञे त जीअं शहरुनि खे बहितर सहूलियतूं फराहम थी सघनि।